दिल सां थोरा मञा थो, ख़ासि तौर ते हिन कॉन्फ्रेंस में शरीक जेके असांजा स्कॉलर्स हुआ उन्हनि जा त हिकु मां सम्झां थो कोई 6-7 कलाक मुसलसिल असांजा ऑडियंस, असांजा ॿुधंदड़ जेके मौजूदु हिन ते, उन्हनि जा तमामु घणा थोरा त तव्हां तवजो सां, ख़्याल सां, ध्यान सां असांजी हिन कॉन्फ्रेंस खे ॿुधो। मां सम्झां थो जेके बि मौजूदु हिन वक़्तु माण्हू आहियो, जेके बि स्कॉलर्स, जेके बि स्टूडेंट्स ऐं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ मां जेके कही आया आहियो, हिते मौजूदु माण्हू सभई जेकॾहिं असांखे रुॻो इन ॻाल्हि जी गवाही ॾियो त छा सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे हिन कॉन्फ्रेंस खे कोठाए सिंधी ॿोलीअ जे आईंदे लाइ ऐं हिन टेक्नोलॉजी ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे गॾाए सिंधी ॿोलीअ जे आईंदे जे हवाले सां जेको ही कॉन्फ्रेंस मुनक़िद कई आहे, छा इन खे असां हिकु कामयाबु बिख चई सघूं था त तव्हां पंहिंजे ताड़ियुनि में महिरबानी करे ॿुधायो। तमामु वॾी महिरबानी अव्हां सभिनी जी। मां बिल्कुलु वक़्तु न वठंदुसि, थोरा मञींदुसि। लख लाइक़ अव्हां जा। असां सां अहिड़ो ई साथ ऐं सुबंध तव्हांजो क़ाइमु ऐं दाइमु रहंदो। अमर फयाज़ साहब जेके आख़िर में ही सभई पेश कयूं आहिनि घुरूं ऐं इन कॉन्फ्रेंस जो लुबे लुबाब ॼण जहिड़ो कर इन्हनि 5-6 नुक़्तनि में अची वियो आहे, उन मुताबिक़ हाणे असां अञा ईंदड़ विख वधाईंदासीं। गॾिजी सजी अव्हां सभिनी एक्सपर्ट्स सां असां ॿोलीअ जे आईंदे ऐं मुस्तक़बिल जे हवाले सां वीचार कंदासीं। अव्हां सभिनी जी हिकु दफ़ो वरी बि तमामु वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच।